अस्सलाम वालेकुम। उम्मीद कयां थी तव्हां सभु ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। अॼु मुंहिंजे लाइव अचण जो हिकिड़ो ई मक़सदु आहे ऐं उहो तव्हांखे मां ॿुधायां। हिकु त मां अॼु ग्रेट शो ते लाइव शो जेको मां कंदी आहियां, अॼु मुंहिंजो कैंसिल थी चुको आहे। सो उन हवाले सां ई मूंखे ॻाल्हाइणो हुयो त मुंहिंजो शो कैंसिल थी वियो आहे। अॼु मां लाइव शो न कंदसि, बट इंशाल्लाह जल्दी स्टार्ट थींदो। ऐं उन खां अलावा हिकु ॻाल्हि तव्हां सभिनीनि सां करणी हुई, उहा इहा हुई त मुंहिंजो पेज सैरिश भुट्टो ऑफिशियली आहे ऐं काफ़ी माण्हू मुंहिंजा पेज जेके आहिनि मुंहिंजे नाले सां ठहियलु आहिनि, फेसबुक ID ठहियलु आहिनि, त उन्हनि खे मिसयूज़ पिया कनि। त उन्हनि खे को बि फ़ाइदो न पहुचंदो, बट उहे जेके मैसेजिस कनि था पिया उते ऐं जेके ॻाल्हियूं कनि था उन्हनि माण्हुनि सां, या उन्हनि कुझु माण्हुनि जा मैसेजिस था अचनि, त उहो ॾाढो बैड मतिलबु कॉमेंट थियनि था ऐं घणियूं कुझु शयूं थियनि थियूं। त उन में मूंखे तकलीफ़ थिए थी, ज़ाहिर आहे। बट मां इहो ई चवंदसि त तव्हांखे त मां कुझु नथी करे सघां। जेके बि फेक ID ठाहियो था या कोई बि उनखे मिसयूज़ करे थो, त फ़ाइदो कुझु बि न थींदो तव्हांजो। असांखे तकलीफ़ पहुचंदी वक़्ती तौर ते पहुचंदी, बट जेका ओरिजिनल शइ आहे उहा त ओरिजिनल ई हूंदी। ऐं हिन टाइम मुंहिंजी जेका ID आहे या मुंहिंजो पेज जेको ठहियलु आहे सैरिश भुट्टो ऑफिशियली, उहो ई आहे। ऐं उन ते मां कोशिशि कंदसि त मां लाइव अचां या मां काई न काई एक्टिविटी कंदी रहां, ताकी तव्हां सभिनी खे बि ख़बर पवे। ऐं हिन टाइम तव्हां सभिनी जो मां थैंक यू थी कयां, तव्हां सभु वॉच कयो था पिया। ऐं मुंहिंजो पेज अगरि तव्हां वटि आहे तव्हां शेयर कयो, उन ते तव्हां शेयर कजो मुंहिंजो हीअ मैसेज, ताकी जेतिरा बि आर्टिस्ट आहिनि उन्हनि जूं जेके आइडियूं हैक कयूं पियूं वञनि, या उन्हनि जो घणो वर्क आहे जेको असां कयूं था, महिनत कयूं था, उहो असांजी महिनत खे ख़राबु कयो थो वञे। त उन्हनि सभिनी जे लाइ, उन्हनि सभिनी जे तरफ़ां बि बि उहे सभु रिएक्शन ॾींदा हूंदा, ॻाल्हाईंदा हूंदा ज़रूरु। बट मां सिर्फ़ु एतिरो चवंदसि त मिसयूज़ न करणु ॾियो। अदा वक़्तु, थैंक यू अदा वक़्तु। ऐं तव्हां मूंसां गॾु आहियो। ऐं जावेद महर उहो वॉच करे रहियो आहे, थैंक यू अदा। ऐं हैदर कादरी बि वॉच करे रहियो आहे, थैंक यू हैदर। ओके, इक़बाल हसन, थैंक यू इक़बाल हसन। सोहेल खौसो, थैंक यू सो मच। ऐं तव्हां सभु वॉच कयो था पिया। जी, मुंहिंजो पेज आहे सैरिश भुट्टो ऑफिशियली। सो मुंहिंजे हुन पेज खे जेको आहे, मुंहिंजे नाले सां काफ़ी पेज ठहियल आहिनि, बट मां इहे ई शइ चवंदसि त मुंहिंजे पेज खे अगरि उन्हनि मुंहिंजे नाले सां पेज ठहनि था पिया ऐं उन्हनि खे मिसयूज़ थो कयो वञे, त उन जे करे मूंखे अॼु अचिणो पियो आहे लाइव। ऐं मां इन करे लाइव आई आहियां। ऐं इन खां अलावा मुंहिंजो शो हुयो, लाइव शो हुयो, जेको अॼु कैंसिल थी वियो। सो इन करे अक्सा, थैंक यू सो मच अक्सा, तव्हां वॉच था कयो। ऐं इहो मुंहिंजो हिकिड़ो प्रॉब्लम हुयो नंढिड़ो, सो मूं सोचियो त अॼु मां लाइव अचां, लाइव अची थोरो डिस्कस कयां। ऐं सागर कुरैशी, थैंक यू सो मच सागर, थैंक यू। तलहा सलीम, थैंक यू सो मच तलहा। मुनवर बुखारी, थैंक यू अदा मुनवर। ऐं मुईद मुग़ल, थैंक यू सो मच मुईद। सो इन करे ऐं मां कुझु न कुझु टॉपिक खणी ईंदसि। ऐं गुलशन शेख बि हींअर मूंखे वॉच करे पियो, थैंक यू सो मच गुलशन। ऐं इंशाल्लाह जल्दी हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जेको गुलशन शेख ऐं मां असां गॾु कंदासीं, ऐं हिकु बहितरीनु अंदाज़ सां, बहितरीनु तरीक़े सां, न्यू आइडिया आहे, न्यू सोच आहे जेका असां खणी ईंदासीं। ऐं उहो ज़रूरु तव्हांजे साम्हूं ईंदो। जी बिल्कुलु। ज़ुल्करनैन हैदर, थैंक यू अदा। ऐं काफ़ी आइडियाज़ आहिनि। अक्सा, थैंक यू फॉर हार्ट, आई लव यू बेबी। ऐं अदा वक़्तु, तव्हां मूंखे तव्हां ॾिसो था, थैंक यू सो मच। ऐं अदा वक़्तु मूंखे इलाही हिमत ॾिनी आहे, इलाही
मां न ईंदी आहियां, तमामु घटि लाइव ईंदी आहियां, तमामु घटि के शइ ते डिस्कस कंदी आहियां, बट मूंखे अदा वक़्तु मूंखे इलाही हिमत ॾिनी ऐं अदा वक़्तु चयो त बेटा तव्हांखे अचिणो आहे, सोशल मीडिया यूज़ करणी आहे ऐं तव्हांखे अॻिते वधिणो आहे। ऐं सरदार सुरहियो सफ़दर सुरहियो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कैसे हैं आप? मैं बिल्कुल ठीक हूँ और सोनू भी बिल्कुल ठीक है। तारिक मुस्तफ़ा, वालेकुम सलाम अदा, थैंक यू सो मच। ऐं राकेश, थैंक यू अदा, थैंक यू सो मच तव्हां सभिनी जो। ऐं थैंक यू सो मच तलहा, थैंक यू अदा। फ़हमीर वसाण, थैंक यू सो मच अदा, थैंक यू सो मच। बस मां इन करे लाइव आयमि ताकी जेका मिसअंडरस्टैंडिंग थिए थी पई या असां कोई बि स्टेटस लॻायूं था त उनखे मिसयूज़ कयो थो वञे या बैड कमेंट्स अहिड़ा ईंदा आहिनि, छो जो सिधी ॻाल्हि आहे किथे बि का बि शइ परफेक्ट न हूंदी आहे। ईअं ई अक्सा, आई लव यू टू, आई लव यू 3-4 अक्सा। ऐं इन करे मां सोचियो त मां छो न मां लाइव अची करे मां पंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो मसइलो आहे जेको मां डिस्कस करणु पई चाहियां। बिकॉज़ अॼु मां अचां, हूअं बि मां लाइव अचां अॼु बिकॉज़ मुंहिंजो अॼु शो हुयो ऐं मां चाहियां पई त मां पंहिंजे शो जे हवाले सां ॻाल्हाईंदसि, बट उहो मुंहिंजो शो कंहिं मसइले जे करे कैंसिल थी वियो आहे फ़िलहालु। ऐं इनशाला नेक्स्ट वीक मुंहिंजो शो स्टार्ट थी वेंदो। पुनल बलोच, माशाल्लाह जी अदा, थैंक यू माशाल्लाह। मुनवर अली जी, तव्हां सभु लाइव मूंखे ॾिसो पिया, बट मां इहो बि चवंदसि त तव्हां मुंहिंजे हिन मैसेज खे शेयर बि कयो ऐं मां कोशिशि कंदसि त मां ईंदी रहां। थैंक यू अदा, थैंक यू सो मच, थैंक यू। परवेज़ अली, थैंक यू सो मच परवेज़। ऐं मां पंहिंजे नंढड़े मसइले खे तव्हांजे अॻियां रखियो आहे त मां इहो ई कोशिशि कंदसि ऐं मां इहा उमेद बि तव्हां सभिनी मां बि रखां थी त तव्हां हिन शइ खे तव्हां शेयर कंदव, हिन मैसेज खे, ताकी जिन वटि या जेके मुंहिंजो फ़ैन आहिनि या मुंहिंजो कमु तव्हांखे पसंदि ईंदो आहे त तव्हां उन शइ खे सही तरह सां यूज़ कयो। न अदा मुनवर, मुंहिंजो कंहिंसां बि झगड़ो न आहे ऐं सभु आर्टिस्ट आहिनि, ज़ाहिरा गॾु कमु कंदा आहियूं, जेतिरो टाइम असां गॾु कमु कंदा आहियूं ओतिरो टाइम असां गॾु हूंदा आहियूं। ऐं जॾहिं असांजो कमु न हूंदो आहे, अलॻि हूंदो आहे त अलॻि अलॻि थी वेंदा आहियूं, पर आहियूं त आर्टिस्ट न। मुंहिंजो रूबीअ जी सां कोई झगड़ो न आहे ऐं अलाह न करे कॾहिं बि कंहिंसां कोई मुंहिंजो झगड़ो थिए। ऐं सभु रेस्पेक्टेबल आहिनि ऐं सभिनी जी इज़त करणु घुरिजे ऐं इज़त हमेशह ख़ानदानी इंसानु कंदो आहे, ठीकु आहे न। ऐं बैड कमेंट्स कॾहिं बि कंहिंखे न ॾियो। कोशिशि कयो, अगरि तव्हांखे का शइ नथी वणे सम्झाइण जी कोशिशि कयो। अगरि तव्हां सम्झाए नथा सघो या तव्हांजी ॻाल्हि खे वैल्यू न ॾिनी वञे त तव्हां इग्नोर करे छॾियो। थैंक यू परवेज़, थैंक यू सो मच। सजाद मेमन, थैंक यू अदा। फ़हमीर, थैंक यू सो मच। तव्हां सभु मूंसां गॾु आहियो ऐं मुंहिंजो साथ था ॾियो ऐं मूंखे बि इहो फील थिए थो त मूंखे वाक़ई में लाइव अचणु घुरिजे ऐं लाइव अची करे मां हर ॻाल्हि शेयर करे सघां थी, हर शइ तव्हांखे ॿुधाए सघां थी पई। हमीद बलोच, थैंक यू। मुमताज़ अली मुग़ल, थैंक यू सो मच। सो घणियूं शयूं आहिनि जेके असां ॻाल्हाईंदासीं, इनशाला डिस्कस कंदी रहंदसि मां तव्हां सभिनीनि सां ऐं कोशिशि कंदसि त मां पंहिंजे जेके एक्टिविटीज़ आहिनि उन हवाले सां या सोशल मीडिया जे हवाले सां या कोई बि अहिड़ी का शइ आहे जिते असां डिस्कस करे सघूं त असां सुठियूं सोच आणींदासीं, सुठो क़दम खणंदासीं, तॾहिं असां अॻिते वधी सघंदासीं। अगरि किथे अवेयरनेस न आहे, कोशिशि कंदासीं त असां पेज जे थ्रू ई कुझु अहिड़ियूं शयूं आणियूं जंहिंमें हिकु वर्ड ई छो न हुजे पर हिकु नओं हुजे जेको असां सिखूं। ऐं तव्हां सभिनी जे ॾिसण जो, तव्हां सभिनी जो मुंहिंजो ॿुधण जो तमामु घणी मां थोराइती आहियां, थैंक यू सो मच। ऐं मां हाणे तव्हां सभिनीनि खां वठंदसि इजाज़त। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, खोड़ सारियुनि दुआउनि सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त।
सो हाणे मां हलां पई सो थैंक यू सो मच वंस अगेन थैंक यू सो मच।